जो नालो भावेश करमचंदानी आहे। मां क्राइस्ट मेमोरियल स्कूल में पढ़ंदो आहियां। मां तव्हांखे जेको वैत थो ॿुधायां उन वैत जो नालो आहे मांदरमल जी छठी पुराणी। मांदरमल जी छठी पुराणी चैनादन ते आए काड़ी। मांदरमल जी छठी पुराणी चैनादन ते आए काड़ी। जड़े वीर करे वे बसकारा छुट्टियां माथा में सारा कीरे पुस्ते पानी पानी। मांदरमल जी छठी पुराणी चैनादन ते आए काड़ी। मांदरमल जी छठी पुराणी चैनादन ते आए काड़ी। जड़े थिए तो उसका व्याकुल चवे छठी के मांदरमल कुल थिए उनारे में भी साईं। मांदरमल जी छठी पुराणी चैनादन ते आए काड़ी। मांदरमल जी छठी पुराणी चैनादन ते आए काड़ी। कुले रखी बंदूक बढ़ाए चंदो आए कोत बुधाए। कुले रखी बंदूक बढ़ाए चंदो आए कोत बुधाए। पेके वैचा घर जी राणी। मांदरमल जी छठी पुराणी चैनादन